टंड जान मोहम्मद लॻदे 199 वटि टंडो जान मोहम्मद डी रोड ते क़ौमी अवामी तहरीक जो अॻवान नूर मोहम्मद टालपुर इन सां 2 ॼणा गॾु ओभाए जोड़े जो या अशरफ न जेके क़ौमी अवामी तहरीक जे अॻवान मरहूम मोहम्मद बख्श जरवार जी वरसी ते वञी रहिया हुआ त साम्हूं ईंदड़ मोटरसाइकिल सवार इस्माइल पुट ग़ुलाम मुस्तफ़ा ख़ास किली जा मोटरसाइकिल आम्हूं साम्हूं ज़ोरदार टक्कर जे नतीजे में 4 ई माण्हू ज़ख़्मी थी पिया, जंहिंखे रूरल हेल्थ सेंटर टंडो जान मोहम्मद आंदो वियो, जिते डॉक्टर ड्यूटी ते न हुजण करे ज़ख़्मी तड़पंदा रहिया। ज़ख़्मनि जा सूर न सहंदे क़ौमी अवामी तहरीक जो अॻवान नूर मोहम्मद टालपुर फ़ौत थी वियो। बाक़ी 3 ज़ख़्मियुनि खे माइट हैदराबाद खणाया विया। फ़ौती नूर मोहम्मद टालपुर जो लाश बिना पोस्टमार्टम जे वारिस खणाया विया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।